فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا شبيه له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وحبيب ربنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا نورنا ونور ربنا ومولانا ومن جانا وقرة أعيننا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأبنائه وبناته وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يخرج منهما اللؤلؤ والمرجان صدق الله مولانا العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه وأهل بيته وبارك وسلم تسليما. शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन बना हस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना इला हस्त हुसैन ए बुलबुलान गुंजय गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद वाले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
प्यारा नौजवानों, दुनिया में उथो विहो था, ॾिसो ॿुधो था त माण्हू पंहिंजे प्यारनि जे विलादत जा ॾींहं मल्हाईंदा। कंहिं लीडर जा, कंहिं पीर साहब जा, कंहिं दरवेश जा ॾींहं मल्हाईंदा आहिनि जो उन्हनि जे ज़रिए के दुनियावी या दीनी फ़ाइदा पवंदा। अल्हम्दुलिल्लाह असां अवां जे प्यारे सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ ऐं मोहब्बत वारे मौलाना अब्दुल वहीद कुरैशी अतालल्लाह उमरहू व अबकाह इन ई मोहब्बत जो, अक़ीदत जो, प्यार जो इज़हार कंदे सोने हुसैन जे विलादत जे ख़ुशीअ जो जलसो रखियो। अल्लाह अज़्ज़ व जल्ल जा बानो सय्यदना व मुर्शिदना हज़रत इमाम हुसैन अवां असांजे दिल जो करार ऐं चैन, वह महबूब हस्ती आहे, वह अज़ीम हस्ती आहे, वह अजीब हस्ती आहे जन ॼमण खां वठी शहादत ताईं पंहिंजे रब करीम ऐं पंहिंजे नाने करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत रखी ऐं मोहब्बत मल्हाए ॾेखारी। 5 शोबान संदन विलादत जी तारीख़ आहे, ॼमण जी तारीख़ आहे। रुॻी हिन मस्जिद शरीफ़ में न, पर मूंखे लॻे थो त इंशाअल्लाह हिन प्रोग्राम खे ॾिसी करे अवां पंहिंजिन मस्जिदनि में या पंहिंजे तौर सोने हुसैन जी आमद जा प्रोग्राम रखंदा। ज़रूरी न आहे त हिकिड़ो मौलवी अची पंहिंजे मक़ामी उलमा खे तकलीफ़ जो उन्हनि खे अर्ज़ु कयो, पंहिंजे शहर जे आलमनि खे वठी करे उन्हनि खां बयान करायो, छो त सभिनी खे अल्लाह जे फज़ल ऐं करम सां सोने इमाम हुसैन सां मोहब्बत आहे। ऐं दुआ कयो मरण ताईं इहा मोहब्बत क़ाइम ऐं दाइम रहे, इन प्यार ऐं उल्फत सां भरपूर रहूं। अल्लाह असांजे दिल खे दिलबर हुसैन जे अदब सां, मोहब्बत सां, इश्क सां भरियो आहे, भरियल रहे। मुंहिंजो हिकिड़ो पुराणो शेर आहे, असल खां आशिकनि जो रहनुमा पर हुसैन दाइमा दिल में रहे थो दिलरुबा दिलबर हुसैन। असल खां आशिकनि जो रहनुमा पर हुसैन दाइमा दिल में रहे थो दिलरुबा दिलबर हुसैन। जंहिंजो नालो मुस्तफ़ा बाबू अली मुर्तज़ा फातिमा जी जलील अमाई भाउ हसन मुजतबा। सुभान अल्लाह। जंहिंजो नालो मुस्तफ़ा बाबू अली मुर्तज़ा फातिमा जी जलील अमाई भाउ हसन मुजतबा। इन्हनि सभिनी जो जानी, इन्हनि सभिनी जो जानी जिया जो हर हुसैन दाइमा दिल में रहे थो दिलरुबा दिलबर हुसैन दाइमा दिल में रहे थो दिलरुबा दिलबर हुसैन। असल खां
आशिकन जो रहनुमा रहबर हुसैन दायमा दिल में रहे तो दिलरुबा दिलबर हुसैन। अल्लाह ताला जे महबूब जो नवासो वडी इज्जत ने अजमत वारो 5 शाबान ते दुनिया ती जलवे फरोज थे पियो। हुजूर सोहना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पांजे मस्जिद मुबारक में वाह मस्जिद नबवी जो सुभान अल्लाह जो बख्त वारा भाग वारा खुश नसीब चंगी किस्मत वारा उन मस्जिद में वनी करे सोहने आका ते सलात सलाम जी हाज़िरी भी दींदा हन। रियाजुल जन्नत में नफल पढ़ी पांजी दुनिया आखिरत सिंगारींदा हन। असाबे सफा जे थले ते वेही पांजे करीम रब जो जिक्र करे पांजी वीरान अंदर खे आबाद कंदा हन। वा शान वारी मस्जिद जंहिंजो मर्तबो ईमान तमाम बुलंद ऐं बाला। मुझे हबीब सोहणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मस्जिद शरीफ में तशरीफ फरमा होड़ा सय्यद है तय्यब है ज़ाहिर है ताहिर है आबिद है साजिद है कामिल है आमिल है। हज़रत फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा के बच्चे जी ॼमण जी कैफियत महसूस थी। महबूबन करीमन के अर्ज करे मोकिलियई तो मां महसूस कयो तो मुझे वजूद में मौजूद बच्चो बाहर जलवे फरोज थियण जी तैयार में आ। हबीबन करीमन जी ज़ात बरकत फरमायो जीअं ॼमे मुखी बुधाइजो का बि ॿी चुरपुर न कयो। जॾहिं साईं खे अर्ज़ु कयो साईं तशरीफ़ फरमा थिया त पाण पंहिंजी ज़ुबान मुबारक जो पाणी हज़रत इमाम हुसैन जे ज़ुबान ते लगायूं तारो में लगायूं चप्पल मुबारक ते चप्पल खे चुमियूं ॾिनाऊं प्यार ॾिनाऊं। सैयदना अली मुर्तज़ा करमल्लाह वजह करीम खां पुछऊं त माज़ा सम्मैतहू तो हिन बच्चे जो नालो कहिड़ो रखियो आया सोचियो असी रखंदा आहियूं वॾनि जा नाला पोइ उन में भली असांजी जिहालत ज़ाहिर थिए पर अदा वॾनि जो नालो आहे। अदरा तुंहिंजा वॾा अल्लाह कंदो जन्नती हूंदा ख़ुदा उनखे बिश्त में जाइ ॾींदो अल्लाह उन्हनि खे मग़फ़िरत नसीब कंदो पर नालो अहिड़ो रखिजो नालो वठण बि इबादत में शुमार। नालो वठण बि अल्लाह खे राज़ी करण में शुमार। सैयदना अली मुर्तज़ा अर्ज़ कयो कि बिला मुंहिंजो इरादो आहे त मां हिन जो नालो रखां हज़रत हारून जे बचन वारा नाला जो उन पंहिंजी पुटनि जा नाला रखिया हा उन्हनि मां हिकिड़ो शब्बीर आहे मां हिन जो नालो शब्बीर रखां। इहा अदी शिकायत सभिनी खां कंदा आहियूं त असांजा सुन्नी अहिड़ा दिलि जा खुलियल ऐं सखी आहिनि जो सुभान अल्लाह न चवंदा आहिनि इहो बि ख़र्च थी वेंदो बचा थे। सुभान अल्लाह चवण जो गुनाह मोली अवल पंहिंजी रिचीअ में विझे पोइ असीं सुभान अल्लाह चऊं अदा भला ईअं ई सही इहो सुभान अल्लाह चवण वारो जेको दर्जो आहे सो रब तव्हांखे ॾे पर तव्हांजे चवण जे करे मन असांखे बि नसीब पाण फरमायूं अली मुर्तज़ा छा नालो सोचियो अथई अर्ज़ कई कि बिला हज़रत हारून जे पुटनि वारो नालो साईं फरमाईं था हिन जो नालो मां मुस्तफ़ा रखां थो हुसैन। हुसैन हुस्न खां वरतल हसन बि हुस्न खां वरतल हसन जी माना आहे सुहिणो ऐं हुसैन जी माना आहे सुहिणेड़ो।
हिकिड़ो खे चइबो आहे पुट, वरी चइबो आहे पुटड़ो, भाउ भाइड़ो, अधो अधड़ो, अम्मा अम्मड़े, या जेका तस्वीर आहे इन में कशिश आहे, इन में छिक आहे। हुसैन जी माना आहे सुहिणेड़ो, हज़रत हसन जो ॿियो नंबर भाउ, सुभान अल्लाह, खातून जन्नत जो ॿियो नंबर पुट, अली जुल मुर्तज़ा जो ॿियो नंबर शहज़ादो, हज़रत इमाम हुसैन। एॾी अज़मत वारो, शान वारो, वक़ात वारो, रफ़त वारो जो जॾहिं ॼाओ आहे नबी पाक जी ज़ात बरकात ॿिनि हथनि में खयो आहे। महबूबन जी ज़ात सुहिणे हुसैन जी चपन खे चुमियो आहे, ज़ुबान खे चूसो आहे, ऐं हुसैन वरी मुस्तफ़ा जे चपन खे चुमियो आहे ऐं ज़ुबान खे ईअं चूसियो आहे त खट मिठड़ो ट्राफी अवां चूसींदा आहियो। वात पाणी न कयो, मां ॻाल्हि थो कयां। जंहिं खट मिठड़े ते वात पाणी थींदो आहे, चूसींदा आहियूं। त महबूबन करीमन हुसैन खे चुमियो ॾिनियो ऐं संदसि चपन खे, ज़ुबान खे चूसियो आहे। हुसैन वरी मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान खे चूसियो आहे। उन महल ई हुज़ूर हुसैन खे अहिड़ो घायल कराए छॾियो जो जेसीं ताईं मूं गुनहगार बदकार ॾिठो आहे त इमाम अली मक़ाम करबला जी ख़तरनाक मैदान में बि पंहिंजे लाइ पाणी न घुरियो आहे, उन जी दाह न कई आहे, छो त महबूबन करीमन ॼमंदे ई खेसि ढ कराए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जी कुरान पाक जी आयत आहे, अल्लाह ताला फरमाए थो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। अल्लाह इरादो थो फरमाए ऐ अहल बैतो तपलीजीअ खे अवां खां परे रखे ऐं अवां खे पाक न पाक बनाए, अहिड़ो पाक बनाए जो पाण त पाक हुजो पर जंहिं ते निगाह करम कयो उनखे बि पाक बनाए छॾियो। तवज्जो फरमायो, अहल बैत ही तमाम वसी माना वारो लफ्ज़ आहे। अहल बैत टे क़िस्म आहिनि, हिकिड़ा अहल बैत नसब, ॿिया अहल बैत सुगना, टिया अहल बैत हसब। हिकिड़ा आहिनि हबीबन करीमन जा नसब वारा अहल बैत, ॿिया हसब वारा अहल बैत, टिया अहल सुगना माना हुज़ूर सोणे सां गॾु गुज़ारण वारियूं संदन घर वारियूं। सुन्नी इहो ॾोह कंदो आहे, इन जे करे सुन्ननि खे घटि वधि चयो वेंदो आहे, रोकियो वेंदो आहे, तकलीफ़ में बंदिश विधी वेंदी आहे। जो असीं चवंदा आहियूं त आयत करीम में अहल बैत जो लफ़्ज़ जेको आहे इन में अव्वल हुज़ूर जो घर वारियूं दाख़िल आहिनि। सुभान अल्लाह, तव्हांजो खुटंदो ई पोइ अव्वल अव्वल हुज़ूर जो घर वारियूं दाख़िल आहिनि, छो त आयत शरीफ़ जे मुठ खां जेकर तव्हां पढ़ंदव त हुज़ूर जे घर वारनि सां ख़िताब आहे। ही आयत करीम जो हिस्सो आहे, उन में अहल बैत जो लफ़्ज़ आयो आहे। पहिरियों पहिरियों जेके घर वारियूं आहिनि हुज़ूर जो, उहे अहल बैत आहिनि, उहे मुंहिंजे हबीब जूं घर वारियूं। जे असां तव्हां चवंदा आहियूं अदा हीअ केरु आहे, सही फलाणे जी अहलिया आहे, माना उन जी घर वारी आहे, त अव्वल अव्वल हुज़ूर जो घर वारियूं आहिनि। अजब थींदो आहे उन्हनि माण्हुनि जो जेके महबूब जे नगनि खे घटि वधि चवंदा। मां अव्हां खां पुछां थो, हिकिड़ो माण्हू तुंहिंजा हथ चुमे, तुंहिंजा पेर चुमे, तोखे साईं साईं करे, पर जे तुंहिंजे नग खे बुरो चए त तुंहिंजी ग़ैरत क़बूल कंदी? ॻाल्हायो, ॻाल्हायो,
तो जी खैर का कबूल कदी तो मुझे न कखे घटो न चवे ऐ मुझा हथ पेर तो चुमे न केरी के मजा अव्वल असा के दिसुआ तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहल बैत में अव्वल महबूबन करीमन जो घर भाई सुभान अल्लाह ऐ सुन्नियो ये अवाखी शरफ हासिल अवाखी मर्तबो ईमान हासिल अवाखी शौकत शान हासिल जो अवाजे दिल में हुजूर सोने जे नगन जी इज्जत घर वारन जी इज्जत जन के अल्लाह ताला मोमिन जो मारो करे सजो उन्हें पाजी अमरन जी इज्जत जेके महबूब सोने जो कुर्ब में रहो करीब रहो हुजूर जी सोहबत में रहो है हुजूर जी खिदमत में रहो है हुजूर जी गुलामी में सोने नबी पाक जा आशिको अल्लाह ताला फरमायो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत ओ महबूब जा अहल बैतो अल्लाह इरादो तो फरमाए तवा खा पलीत जे परे रखे पलीती तवा के विझी रहे तो वरी अहल बैत के सुल्फे ते हेराई शराब ते हेराई बदकिरदारी ते हेराई मुझा अदाई न कर तो अहल बैत जी खैर खाई न तो करी तो उन्हनि जे नुकसान में आही उन्हनि जे नऊज़ बिल्लाह तआला इज्जत क़याम में आही सुन्नी आही त पंहिंजे महबूब जे बचन जा हथ बि चुम कदमन जे चुमण जो मौक़ो मिले त सजदे जी कैफियत में न हुआ मौक़ो मिले त कदम भली चुम पर बेहतरीन शइ त उन्हनि जे नक्शे कदम ते हली हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती ख्वाजे खादगान ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह ताला अलैह जो मशहूर मारूफ शेरा ये ख्वाजा अजमेरी पक्को सुन्नी ऐ मनो कामिल वली हो जो बुजुर्ग लिखवा त 90 लख काफिरन के कलम पढ़ायो घरन क्या था राजा जवाब दियो छाई मामूली गाल एने मकाम वारो जो जगह है पीरन जी पीर मुर्शिद मुहियुद्दीन मीर दिलबर दस्तगीर अंदर जे अफसीर महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अद हज़रत शेख अब्दुल कादिर जीलानी कुद्दस सिर्रह नूरानी मिंबर ते तशरीफ रखंदी कदम मथे खणी फरमायो हो त ही मुह जो कदम हर वली जे कंध ते आ ख्वाजा अजमेरी चयो के बला कंध ते छो तो जो कदम मुझे अखन ते आ अखन पे इन जे करे जो अखन जे साम्हूं ईंदो त कदम जो दीदार थी पवंदो कदम के चुमण जो मौक़ो मिले ओ ख्वाजा अजमेरी जो सुभान अल्लाह उन जे शहर खे असांजा मुखालिफ बि लिखंदा आहिनि कपड़नि फरमाए तो शाहस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन हुसैन शाह हुसैन बादशाह जेकॾहिं को चवे त बादशाही किथे मिली हुयसि मां चवंदो हां दुनिया जा सदर दुनिया जा बादशाह अव्हां जे जिस्म जा हाकिम आहिनि हुसैन असांजे दिलनि ते हुकूमत करे रहियो आहे शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीन हस्त हुसैन दीन पनाह हस्त हुसैन दीन भी हुसैन दीन जी पनाह भी हुसैन सरदार जान कुर्बान थे ध्यान न चाहिए वाह जो दादो जा दोस्त थकल पिया नजर मां मस्जिद में हूंदी
खुदा के हाज़िर नाज़िर जान दी दिल्ली गाल ताके बुधाया मौली साहब जन मुखे दावत दी घुरायो मां आयस न त मौली साहब जे खिताब मुखे एडो पे मज़ूर नो जो मु चयो त तकरीर ही पाण कन मुखे बुधण जो शर्फ आहे सुभान अल्लाह केडी सोणी समझाणी केडियूं सोणियूं ॻाल्हियूं कयूं ऐं हक़ीक़त बि आहे त तव्हां गूंगा बूढ़ा थी न विहो कार न ॾिठी लठ न हणबी हक़ न हणबो कच्चा लफ़्ज़ न चइबा पर पंहिंजे अक़ीदे जे तहलीम हासिल करण जे लाइ तरबियत हासिल करण जे लाइ सिखत हासिल करण जे लाइ अवां उलमाए किराम सां साथ ॾियो अहिड़ियुनि तंज़ीमुनि सां भरपूर ताउन कयो पंहिंजे पुटनि पोटनि खे मोकिले ॾियो उहे अल्लाह जे महबूब जा सचा उम्मती आहिनि उन्हनि खे ख़ुदा कलमो क़ुरान नसीब कयो आहे या तंज़ीम जी रुॻी दादू शहर ताईं महदूद न रहे या पूरे ज़िले ताईं वञे बल्कि वधंदे वधंदे सॼी सिंध में पखिड़िजी वञे जिते किथे मोहम्मद आका जो ग़ुलामनि जो बोल भाला तोखे ढंग ईंदो आहे कहिड़ो अञा मां या फ़क़ीर माण्हू पेट जो पूॼारी असी बाबा दरवेश माण्हू असांजो कंहिंमें न वञे या वॾी मकर जी ॻाल्हि आहे वॾो धोखो आहे वॾी ठगी आहे ईअं चई हराम खाइण वारो हराम खोर मदीने जे घोट खे कहिड़ो मोह ॾेखारे फ़क़ीरी छा आहे पैसा लुटण माण्हुनि जा जेब कतरण माण्हुनि जे बचनि में भुलियूं निगाहूं खणी निहारण माण्हुनि जे अंदरूनी खबासतनि में अंदरूनी तौर दाख़िल थी खबासती ज़हन खे हलाइण ख़ुदा जा बाना या फ़क़ीरी नाहे हज़रत ख़्वाजा अजमेर रहमतुल्लाह अलैह ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती उल्लाह अलैह सही माना में साहिब फ़ख्र हो जे हिकु न ॿ न 90 लख काफ़िरनि खे कलमो पढ़ायो उन्होंने सिर्फ कलमो न पढ़ियो होंदो उन्होंने कुरान बि पढ़ियो होंदो उन्होंने हदीस पढ़ी होंदी उन्होंने तहज्जुद पढ़ियो होंदो उन्होंने ज़िक्र कयो होंदो उन्होंने कुरान करीम जो लोहियो ॾिनो होंदो उन्होंने मुहम्मदी फैज़ जो चर्चो आम ऐं जाम असांखे हाणे मकर अची वरी कहीं फुटाईंदो न अता मौली अब्दुल वहीद को ही गालियों करे हाजी साहब इद्रीस को ही गालियों करे फलाणो सफ़ा दरवेश थई एनो खामोश बीना न कंहिंखे नमाज़ जो चई न रोज़े जो चई न कुरान जो चई वॾो हराम खोर कुछ ही कोन थो माल मिले माल बचे ऐं ही नची खुदा जा बार अखियूं पढ़ियो अखियूं खोलियो अंदर सायदान हीअं सां हंडायो त सुहिणे इमाम आली मक़ाम हुसैन अला ख़्वाजा अजमेरी छा चई वियो आहे ऐं हक़ीक़त बि आहे शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन हुसैन शाह बादशाह दीनस्त हुसैन दीन पनास्त हुसैन हुसैन दीना ऐं दीन जी पनाह सरदार जान कुर्बान कया नदाद दस्त दर दस्त यजीद सरकार जान कुर्बान नदाद दस्त दर दस्त यजीद पर यजीद जे हथ में हथ न ॾिनई छा यजीद जो हथ धोतर कोन हो वक़्त जो हुक्मरान उन्हनि साबुण जी कमी खुशबू जी कमी न पर हुसैन पाक फरमायो त हिन जो हथ ज़ालिमाना कारवायूं थो करे हिन जो हथ ज़िना में थो वञे हिन जो हथ शराब में थो वञे हिन जो हथ नाहक खून थो कराए अहिड़े ख़बीस जे हथ में मां मुहम्मद आका जे बजरे जो हथ न ॾेई
सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना इला इला अस्त हुसैन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मकसद थी उन जी हर्ज थी उन जी वजह थी हुसैन सुञातो हो असा जे नाने करीम बातिल सा वास्तो न रखियो गलत कमन सा वास्तो न रखियो बुरायन खा पार पंहिंजी उम्मत खे रोकियो मां छो न पंहिंजे नाने करीम जे रस्ते ते हली ऐं दुनिया खे तरस ॾेई वञा त मां ॾिठो मोहम्मद करीम जो ख़ालिस बच्चो आहियां तो जीअं मुंहिंजे नाले दीन जी परवरिश कई आहे तीअं मां बि शहीद थियण ताईं दीन खे चफियो जाओ नबी साईं आया चुम्यऊं लिप मुबारक लगायूं हुसैन सां कन में आहिस्ते आहिस्ते ॻाल्हायूं छा ॻाल्हायूं ये मख्फी ॻाल्हि कन लिखियो आहे हुसैन के कन में फरमायो बच्चा मुझे हिन ज़बान जो कदर कजा मुझे हिन ज़बान लगाण जी कीमत वॾी आहे जान जो सौदो करणो पवे त करे ॾिजां घबराइजां न हटजां न क़यामत ॾिहाड़े मुहम्मद करीम नाले सां मरकंदे मुरकंदे हलंदे तॾहिं मुंहिंजे महबूब फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन नुस्बतुम मिनल असबात हुसैन मूं माही मां हुसैन मां आया हुसैन ॾोहिटनि में शानदार ॾोहिटो वरी आवाज़ सां सभई चओ हथ मथे खणी चओ सोने नबी जा उम्मतियो दिल पर हुसैन जा दीवानो हजरत हुसैन जा परवानो मस्तानो मुहिबो इमाम आली मकाम जाओ सैयदा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा हबीबन करीमन के मुबारक तेरी बाबा के मुबारक अम्मा मुबारक तोखे ऐं अलीयुल मुर्तज़ा खे जहिड़ो पीर तेरी मां तेरो नानू तेरो ही वरी हजरत हुसैन शानदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन मदीने में रहो यमन खां वठी मदीने में रहो यमन खां वठी नाने करीम सां हुज्जतूं हलंदो हो अंगल कंदो हो ऐं कबीरे हुजूर सने जी ख़िदमत में आयो नाना करीम मूंखे उठ वठी ॾे अवां ख़बर आहे त नबी साईं जॾहिं दुनिया तां वफ़ात कई रहलत कई ज़ाहिरी तरह बुरको मटायो त हुसैन जी उमिरि घणी ख़बर अथव पर ॻाल्हायो नथा 6 साल ऐं कुझु महीना जाॻो पिया 6 साल ऐं कुझु महीना जे उमिरि वारो नंढड़ो वॾे उठ ते किरंदो नाना करीम उठ वठी ॾियो फरमा छाला ॿियनि जा छोकरा उठनि खे मदीने में सवार थी डोड़ाई मां उठ खे डोड़ायो साईं फरमाइनि था तव्हां नंढा आहियो अव्हांजी उमिरि नंढी आहे उठ ते विहण जी बजाय अव्हां खे उठ खां बि भली सवारी थो ॾियां अव्हां खे मां पंहिंजे पाक कंध ते थो विहारियां अव्हां जा पेर पंहिंजे सीने ते थो लटकायां या उठ खे
हलाईंदड़ इहो हणंदो आहे ईअं तव्हां मुंहिंजे सीने ते पंहिंजा पेर मुबारक हलाईंदा रहो। मां अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां मुंहिंजा प्यारा भाउ मुंहिंजा सुहिणा हबीब जा उम्मती छा मुआमिलो आहे छा राज़ आहे। असीं उमीद कोन था कहीं त नबीअनि जो बि नबी आहे काइनात जो आका आहे। हुज़ूर सुरे इमाम हुसैन खे कंध ते विहारियो आहे ऐं ॿई पेर हेठि लटकाए हलाए जो महबूब फरमाइनि था तुंहिंजो अंगल मूं पूरो कयो आहे तूं वरी मुंहिंजो हुकुम पूरो कर कहिड़ो तूं पेर हलाईंदो वञ मां चवंदो वञा या अल्लाह मुंहिंजे उम्मत खे बख़्श फरमा हुसैन तूं वरी आमीन 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 चवंदो अहिड़े सोने जा ॾींहं न मल्हायूं बेशक आया ॻाल्हायो आया ॻाल्हायो मां चवां मौलवी साहब ने हिकिड़ी सुठी शुरूआत कई ऐं यकीन था कयूं तव्हां दादू शरीफ वारा मुझे महबूब जा प्यारा उम्मती आशिक रसूल आयो अवां पंहिंजे तौर ते बि सोने इमाम हुसैन जी विलादत जी खुशी मल्हायो उन जी आमद जो ज़िक्र कयो उन जी आमद जो बयान कयो उन जो सिर मुबारक छाड़े हो कई छॾियो हो उन ते तवज्जो रखो पंहिंजे बच्चन खे ॿियो दर्स ॾियो ऐं पंहिंजे घर में नंढनि खे न्याणियुनि खे मासिर फुफनि खे सईदा फातिमा ज़हरा वारी जिंदगी ॿुधायो उन्हनि खे चओ तव्हांखे बि क़यामत ते विहारे खातूनी जन्नत जे पाक चादर जी छांव नसीब थिए थी थींदी इंशाअल्लाह पर अम्मा जे रस्ते ते हली आला हज़रत सोने जो शेर ज़हन में अची वियो फरमाया थो सईद ज़ाहिरा तय्यब ताहिरा सईद ज़ाहिरा तय्यब ताहिरा यानी खातून जन्नत पहला सलाम मुस्तफा जाने रहमत पहला सलाम शमए बज़ में हिदायत पहला सलाम आला हज़रत वाह जो सलाम पेश कयो थई वहां जो मोहब्बत अकीदत इज़हार कयो थई मां परे निकितो आहियां पर मोटी थो जा पंहिंजे मक़सद ते तो क़ुरान पाक में आए सबर जा अल्फाज आहिनि इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुम अर्रिज्स अहलल बैत ए महबूब जा अहल बैतो अल्लाह इरादो तो फरमाए त अव्हां खां पलीदीअ खे परे करे छॾे पलीदी तव्हांखे वेझी न अचे अल्लाह जो इरादो जंहिं कम लाइ थींदो उन में देर थींदी आहे अल्लाह फरमाए थो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून मुंहिंजो अमर कीअं जॾहिं मां कंहिं शइ जो इरादो फरमाईंदो आहियां चवंदो आहियां थी त थी पवंदी आहे थी पवंदी आहे मां अहल बैत खे पाक रखण जो इरादो कयो आहे यकीनन ख़ुदा जो इरादो नाकाम नाहे कामयाब आहे जॾहिं आयत करीम नाज़िल थी आहे हेॾे निहारियो उम्मुल मोमिनीन सय्यद उम्मे सलमा फरमायो त नबी सोने हज़रत खातून जन्नत खे सॾु कयो हज़रत अली खे सॾु कयो हज़रत हसन खे सॾु कयो हज़रत हुसैन खे सॾु कयो संदन पाक चादर जेका खेनि वेहल हुई उनखे मथे मुबारक खां तपाए ऐं चईनी हस्तनि खे पंहिंजे चादर जे हेठां आणे ऐं दुआ फरमायाऊं अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती फतहिरहुम ततहीरा ऐ मुंहिंजा रब ही मुंहिंजा अहल बैत आहिनि इन्हनि खे पाक ने पाक बना
इन जे करे असांखे दुख थींदो आहे, दर्द थींदो आहे त मुस्तफ़ा जा बचड़ो तव्हांखे अल्लाह जे क़ुरान जे साबितीअ सां नबी सुहिणे जे अहल बेत हुजण जे शरफ़ सां अव्हांखे पंहिंजे वजूद ते नज़र करणु खपे त असां में गंदगी न हुजे, असीं शराब खे वेझा न हुजूं, असीं नशण खे वेझा न हुजूं, असीं ग़लत कमनि खे वेझा न हुजूं, असीं ज़िना खे वेझा न हुजूं, असीं बदकिरदारीअ खे वेझा न हुजूं। जो ख़ुदा अव्हांजे पाक हुजण जो ऐलान पियो करे तो उन ऐलान जो कदर, उन ऐलान जो कदर उन महबूब आका जा उम्मतियो सूरे रसूलुल्लाह जा आशिको उन हुसैन सुभान अल्लाह के महबूबन करीमन पांजी कंध ते बिहार कदम हलाए हुजूर पांजी उम्मत जी माफ़ी था घुरन ऐं हुसैन आमीन पियो चई मां जा तो दुआ मुस्तफ़ा जी हुजे, आमीन हुसैन जी हुजे। सुभान अल्लाह असां तो भरी दुआ कबूल आहे या न काठा ॻाल्हि आहे पर तोखे वरी ॾाढियूं ॻाल्हियूं ॿुधायूं न तूं चंदे साला दुआ नबी से घुरिया छाजी नी मां साजो वरी उपती माना वठंदो आहे वदा जेको तुंहिंजी शफाअत थो करे वो खुद दिमाग़ छो थो पड़े, जेको तुंहिंजे छॾाइण लाइ थो करे वो छो थो एतिरे क़दुरु निमाज़ में बीहे जो पाक कदम सुजी था पवन, चीरजी था पवन। मोमिन जी मां सय्यदा आयशा सिद्दीक़ा चए थी सुना ईदी इबादत में तकलीफ़ छो था कयो, अव्हां त पाक आहियो, खुदा मांखे मग़फ़िरत अता करे छॾी आहे। पाण फरमाई त आयशा मां बेक़दुरु नबी न आहियां, बेक़दुरु माण्हू न आहियां, जे अल्लाह मूं ते एतिरी महिरबानी कई आहे मां उनजो शुक्र थो अदा कयां, उनजे शुक्र जे करे थो इबादत कयां, उहो राज़ी रहे ऐं ईअं न चवे त मुंहिंजे महबूब मुंहिंजे नेमत जो क़दुरु न कयो। इमाम आली मकाम सैयदना हुसैन जाओ कहिड़े शहर में मदीने खुदा सां तव्हांखे मदीने पाक जी हाज़िरी नसीब मुझे ला दुआ कर अल्लाह मुझे तंदुरुस्ती दे, मुझे जेके जिस्मानी आज़ा हैं खुदा उन्हनि खां शिफ़ाए का मिले ऐं खुदा करे महबूब जे पाक जारी पाक सामूं बीही अदब सां अर्ज़ कयां अरे सलात सलाम पढ़ा दिल भर जे पाक जारी के चुमण जो मौक़ो मिले चुमी वठा जे न मिले त बेदबी न कयां, टे कदम परे बीही ऐं मज़ार पर अनवार जी ज़ात सुभान अल्लाह जी ज़ात बरका जो प्यारो सो इमाम हुसैन नदे हूं दिखाई दाद लोआ लाड लोआ प्यारो महबूबन करीमन जो मशहूर वाक़ियो हुजूर सोना नमाज़म पिया पढ़न सुभान अल्लाह हुसैन सोनो अची मथा पाक पुठीअ ते चढ़ी नबी करीम जे पाक कंध में भाकुर थो सुभान अल्लाह थोरो क्या ॻाल्हि घटि थी नज़र अचे, क्या ॻाल्हि मज़ो न थी ॾे। हुसैन पाक पुठीअ ते सवारा हुजूर सोना सजदे में वरी मथे था उथनि हुसैन पाक खे वठी लाहे हेठि था विहारे वरी जॾहिं रुकूअ खां मथे था अचनि त वरी हुसैन खे खणनि था सजदे में अचनि था त हेठि था लाहे विहारीनि। हीअ निमाज़ पई हले ऐं हुसैन जो नाज़ इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है, इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है।
इनकी हिम्मत पर अली शेर खुदा को नाज है। सजदे तो सबने किए इनका नया अंदाज है। इसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। घर लाई जैकी नवन उनकी चओ त तोखे महबूब ही को थो वणे छो त नबीअ जे नक जी तो वटि इज़त नाहे त बाक़ी तुंहिंजी नबीअ सां कहिड़ी मोहबत आहे। मुस्तफा जी अहलिया खुसूसन हजरत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा सां मोहब्बत रखो, उन जो अदब रखो, उन जी तज़ीम कयो। उन जा दरवेश तोते मुंह ते थोड़ा हिक भेरे साईं वेठा हा कंहिं सोच में हा। अम्मा आयशा पुछे थी महबूब कहिड़ी सोच में आहियो? फरमायो उम्मत जी सोच। आजा ॻाल्हा उम्मत जी सोच कहिड़ी आहे? छॾाण जे सोच में शादी सोना मां अर्ज़ कयां बुधो त अर्ज़ कयां। फरमाई था हा किबला अल्लाह ताला कुरान में फरमायो अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी मोमिनन खे संदन साह खां वधीक वेझो असी चवंदा आहियूं त असांजो महबूब हाज़िर ऐं नाज़िर। तव्हां बि चई ॿुधायो मञो था त चओ नथा मञो त ज़ोर कोन्हे। हाज़िर ॾाढा चओ हाज़िर त वरी चाचे वारा चवंदी ॾेखार किथे आहे? हाज़िर आहे त ॾेखार। चई सघां हाणे ॻाल्हि ॿुध हलवे खाइण लाइ बि मुहांडा खपनि। ॻाल्हायो ॾाढा ॻाल्हायो ॿुधो न। हलवे खाइण लाइ मुहांडा खपनि। नबी सने जे ॾिसण लाइ बि निगाहूं खपनि। महबूब जे ॾिसण लाइ बि निगाहूं खपनि। सुना है रहते हैं आका फकत मदीना में। चवंदा मदीना में फकत असांजो ईमान आहे त महबूब मदीने में आहे पर फकत वारे लफ़्ज़ सां असांजो इख़्तिलाफ़ सिर्फ़ मदीने में न ॿी जाइ ते किथे। सुना है रहते हैं आका फकत मदीना में। गलत है फकत जो गलत रहते हैं वो आशिकों के सीना में। फकत नचो हाज़िर ऐं नाज़िर आहे। हाज़िर जी माना छा आहे? हाज़िर जी माना आहे जिते तसर्रुफ़ करे सघे। तव्हां खां ॿाहिरां केरु पुछे त मौलाना अब्दुल वहीद मस्जिद में हाज़िर आहे तव्हां छा चवंदव? ॻाल्हायो न। हू चए थो न पुट बि किथे आहे? छा चवंदेसि? हाज़िर जी माना आहे तसर्रुफ़ करे सघे। मौलवी साहब जन इते वेठा आहिनि पर हुन कुंड में पुॼी सघनि था, वञी सघनि था, खणी सघनि था, ॾेई सघनि था। जेको जिते तसर्रुफ़ करे सघे थो उहो उते हाज़िर आहे। नाज़िर जी माना ॾिसंदड़ असांजो महबूब गुंबद ख़िदरा जे छांव में रहंदे पूरी काइनात में जिते बि घुरे हथ पुॼाए कम करे सघे थो, खणी सघे थो, ॾेई सघे
थो, वॾे सघे थो, उथी सघे थो, ॾिसी सघे थो, ॿुधी सघे थो। हाज़िर जी माना त सरकस करण वारो, नाज़िर जी माना ॾिसंदड़। पाण फरमाए त इन्नल्लाह रफ़अ लिय दुनिया वमा हुवा काइनुन फीहा इला यौमिल क़ियामह अन्नमा अंज़ुरु इला कफ़ी हाज़िही। क़यामत में जो कुछ थियणो आहे या हींअर जेको काइनात में आहे ओ सभु मां मुहम्मद अरबी इएं पोइ ॾिसां ओ क़यामत थियण वारा बे हर शइ मां ईअं पियो ॾिसां ॼण पंहिंजे हथ जे तरीक़े खे ॾिसी रहियो। जो सुभान अल्लाह। अञा चओ खुदा तुंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयो आहे, पर अल्लाह करे त उॾे ई न लॻे। छो त माण्हू अॼु वॾा क़ाबिल पहिरीं तोखे भाकर पाए कंध खां वक़्तु मोकल ॾींदे यार हल चांहि था तूं होटल ते अच तूं शौक़ीन मुड़ुस चांहि यार घणे थी मिले होटल ते 20 रुपया साल विचो नी ये ख़ासि चांहि घुराईंदे त 50 जो नोट ये ना सही था चओ हाँ है ये ना चांहि हल यार माण्हू अहिड़ो आहे भाऊ मूंखे ज़ोरी वठी चांहि प्यारी होटल ते भाकुर पाए विहारी पोइ आहिस्ते आहिस्ते करे तुंहिंजा कन भरी वरी ॿिए पंहिंजी हिकिड़े शागिर्द खे या दोस्त खे वठी चांहि पी वरी उहो छेड़ींदो मूंसां ॿियो ख़बर नबी सही हाज़िर नाज़िर था चवनि था छा था चओ चवनि था असांखे एतिराज़ कहिड़ो आहे जे हाज़िरात ॾेखारियो हाज़िरात आयो बाक़ी ॻाल्हि सही थो करे हिकिड़े ॾींहुं हा पटी पढ़ाईंदी ॿिए ॾींहुं ॿी टे ॾींहुं टी पोइ अॻो सिंधी ॾाढो सिंधी पर ॾाढो सिंधी तूं वरी विचां वञी थी न टी मुनी ओ अदरा हलवे खाइण लाइ मुहांदरा खपनि मदीने जे घोट खे ॾिसण लाइ दिल जो दीदू खुलियलो हुजनि अंदर जो अखियूं खुलियलो हुजनि पोइ रही वेंदा तॾहिं दरनि ते विहण वारे सोने शाह अब्दुल लतीफ भिटाई फरमायो अखियूं है धार भिटाई छा फरमायो तो अखियूं है धार जैसा पसी पिरिया खे एले की न निहार सजन दी सारा घणो इश्क एजाज शिरकत का काइल नहीं इश्क में भाई वारो न थींदो आहे इश्क एजाज शिरकत का काइल नहीं या ज़माने का बन या मोहम्मद का बन इश्क एजाज शिरकत का काइल नहीं इश्क एजाज शिरकत का काइल नहीं या ज़माने का बन या मोहम्मद का बन सुभान अल्लाह भला तू तके देर से या गाठा पढ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह जे हबीब जो घर वारे मोमिनन जो मायरो पहिरियां अहल बेत आहिनि छो त हुज़ूर जा बचड़ा खातूने जन्नत जहिड़ी न्याणी बि उन्हनि मायरनि मां आई आहे हज़रत खदीजतुल कुबरा पहिरीं कुंवारा मुस्तफ़ा करीम साईं खे उन मंझां 4 न्याणियूं घणियूं 4 इहो अक़ीदो रखो त महबूब जूं असली निजो औलाद खालिस औलाद अॻु
जायूं न दे मुसमा खदीजा जो भेड़ूं न मोहम्मद हबीब अम्मा के 4 न्यायों जायूं हो पुत्र जावा हिको पुत्र वरी मदीना मुनव्वरा में मारिया के बेटी हमा जाओ हो उन्हें के मदीने पाक में ही रखो हो ही जन्नतुल मुअल्ला मक्के में रखला है अम्मा खदीजतुल कुबरा मक्के में रखला है मुझे हबीब जा आशिको मोहम्मद आका जो घर वायु असा को जो मायरो आहल नबी जा नगा आहल खातूने जन्नत बो नमाज जो औलादा खदीजतुल कुबरा जी शहजादिया सय्यद ज़ैनब बोला जी न्याणिया रुकिया बोला जी न्याणिया उम्मे कुलसूम बोला जी न्याणिया कुरान करीम में बनात जमा जो लफ्ज़ बैठो हुआ हदीसन मां साबित पहचन परावन के किताबन में लिखो हुआ तो मदीने वाले घोट जो 4 न्यायों 3 पुत्र पुत्र मक्के में जावा अम्मा खदीजा मां हिको मारिया तुमके मां जाओ नबी पाक जो सारो रसूल ऐ सफई तंग असा जे अखन जो नूर सुभान अल्लाह तोखे ख़बर ही काने त कंहिंजी गिला थी तोखे ख़बर ही काने त कंहिंखे खतरो थिए थो वञे तांजो ज़हन साफ़ रख अकीदो साफ़ रख ईमान कामिल रख अल्लाह ताला जे ज़ात बरकात जे हबीब जी घरवारी हज़रत खदीजतुल कुबरा मां 4 न्याणियूं जायूं हो नंढी सय्यदा फातिमा ज़हरा है उन जो निकाह सय्यदना अली मुर्तज़ा थियो मदीने वारे जी ज़ात बरकात जी न्याणी जॾहिं शादीअ जे क़ाबिल थी तॾहिं केतिरनि पैसा खया त असांजो संघुरो महबूबन फरमायो त हिन मुंहिंजे न्याणीअ जी शादी अली मुर्तज़ा सां कराईंदुसि छो त जिब्रील मूंखे रब करीम जो इहो पैगाम ॾेई वियो निकाह थियो मामा खे पुछां तूं दुहिल वॼाइण वारा कहिड़ा शरना वॼाइण वारा लाॾा कंहिं चया कीच मां चवां थो माफ़ कजो यार बेकुल आहियां थोरो दिमाग़ मुंहिंजो कमु कोन थो करे पर जॾहिं न तूं औरत जे चवण ते लॻी थो त ॿुॾी मर एतिरो त चईसि त तूं जेको किरदार थी अदा करी उहो न मोहम्मद करीम जे घर वारनि कयो आहे न मुस्तफ़ा जे खातून जन्नत शहज़ादी कयो आहे न इमाम ज़ैनुल आबिदीन जे घर में थियो आहे न इमाम मोहम्मद बाक़र जैफ़र सादिक़ जे घर में थियो आहे किथां थी आणी हे टप ऐं कुंड जो मूंखे ख्वार थी करी मुंहिंजे मुड़ुस जी लॻत न थी रही न क़ुरान जी न हदीस तेरी हुज्जत हल अल्लाह तोखे अकुल ॾे अल्लाह तोखे समझ ॾे अल्लाह तुंहिंजे दिल में दीन जो दर्द पैदा करे मुंहिंजे महबूब जे घर वारनि जो अदब कबो नंगनि जो अदब कबो न्याणियुनि जो अदब कबो पुटनि जो अदब कबो क़यामत ते अचण वारे आले रसूल जो सुन्नत जमात अदब कदी 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 ऐं अल्लाह ॾिसे पियो असांजे दिलनि में आले रसूल सां केतिरी मोहबत आले रसूल जी तो अजमत कुरान में पढ़ आले रसूल जी तो अजमत कुरान में पढ़ इन शान वारे घर जी इन शानदार घर जी शौकत कुरान में पढ़ आले रसूल जी तो अजमत कुरान में पढ़ आले रसूल वधंदो रहंदो क़यामत आई नबी सजा पुत्रा जन जाल छॾिया त कासर जो अॻवान अबू जहल ॿिए कासर खे ॾिठो त हिकु असहाबी सां ॻाल्हाए छो ॻाल्हाई हिन सां तूं मुस्लमान थी छा तो नबी के मनी तो था जी कोई चयो ही मुखे बि चई
नबी सही नाले जी नज़ुलात अद तरान जो नस्ली कोने पुत्री कोन बचो आ पाण जो रींदो त ज़िक्री कोन रहंदो उन जी ॻाल्हि छो थो करी अल्लाह ताला फरमाए इन्ना आतईना कल कौसर अदीब ही के था जवान नबी जो औलाद कोने मो तो महबूब के तमाम घणो नस्ल दिनो इन्ना आतईना चोटी कोलहन अल कौसर जी लफ्ज़ दिया चोटी कोल मखदूम नाशम ठत्तवी लिखान हिकड़ो कोला आले रसूल हबीब असा तमाम घणो औलाद दिनो फसल्ले लिरब्बिक वो जरे मु तोखे घणो कुछ दिनो त मु अल्लाह जी शुक्रानी तोर नमाज पढ़ वन हर कुर्बानी कर इन शानक हुवल अबतर तू बे पीढ़ो नाही तू बे नस्ल नाही तोखे न मञण वारो ते बुनियाद उन जो दुनिया ते बुनियाद रहंदो ई कोन इमाम हुसैन सुहिणो सुहिणो कई अंकल कंदो हो पंहिंजे नाने सां हिक भेरे हज़रत हसन हुसैन ॿई घरां निकिरी विया अम्मा खातून जन्नत बेपर्दगी न कई बाहर न निकती तो मुझा बच्चा केरे विया शेर खुदा सुनो बेकम ते हो या घर न हो हुजूर घर आया फातिमा ज़हरा जी बाबा मुझे दिल जा गुल किथे रेहानदार खुशबूदार गुल नबी सी खातून जन्नत जी पाक मथे की चुमंदा बुहा सुंघंदा बुहा के बरा चुमो था न्याणिया सुंघो छो था फरमाइंदा त ये मुझी न्याणी जन्नत जी मुश्क मां ठहल इन के सुंघण में मुखे जन्नत जी सुरहानी औरत के माहवारी रत ईंदो आ पर खातून जन्नत इन खां पाक हुई ॾाढा चओ सुभान अल्लाह बीमार ॾाढा चओ सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह पाक साफ को माहवारी खां पाक छो छो त माहवारी जे दौरान औरत खे नमाज न पढ़णी आहे रोज़ो न रखणो आहे रब जो खातून जन्नत खे माहवारी अचे ई न हुनजी नमाज कला थिए न रोज़ो छा मकाम छा शान हजरत हुसैन मदीने में जाओ मदीने में रहो मदीने में पलियो मदीने में नंढो थी वॾो थियो मदीने में जवान थियो जन शादी जे लाइक़ थियो ओ अमीर उमर खे न मञण वारो मूंखे ॿुधायो हजरत अली जी शादी ओहा कुआर जंहिंमां मुहम्मद नाले पुट ॼाओ हो हनफिया कबीले जी बीबी साहिबा उन जी शादी कह कराई अली सां उहा अबू बकर सिद्दीक कराई हसन हुसैन जूं शादियूं ईरानी बादशाह जे न्याणनि सां अमीर उमर करायूं वो ख़िदमतूं उहे कंद कायूं उन्हनि खे अल्लाह जा प्यारा बान हो हजरत इमाम हुसैन मदीने में जाओ मदीने में नंढो थी वॾो थियो मदीने में जवान थियो मदीने में शादी थी चो सुभान अल्लाह मदीनो से मदीने पाक में घड़ियों गुजारन खुश नसीबिया मदीने पाक में घड़ियों गुजारन खुश नसीबिया खनी नैनन के नीलन दे निहारन खुश नसीबिया नबी सोने जी साए रोज़े दे
निहारन पे इबादत आज काबे ने निहारन इबादत छो तो काबतुल्लाह है इतनी काबे जो भी काबू मोहम्मद रसूल आला हज़रत का कुर्बान सुभान अल्लाह तो हाजियों आओ शहंशाह का रोजा देखो हाजियों आओ शहंशाह का रोजा देखो काबा तो देख चुके काबे का काबा देखो काबा तो देख चुके काबे का काबा देखो सोने नबी की ज़ात सुभान अल्लाह रोज़े अतहर में चाहे पाक मिट्टी आरामियां हैं सफाई उलमा रींदे देवबंदी उलमा जागवान लिखी है जय पाक मिट्टी थी मुस्तफा आरामिया वहा मिट्टी मस्जिद खां भलिया बेतुल्लाह खां में भलिया पर आसमान ते मलाइका हज़रत जिब्रील जिना कुरान पाखणी अचे रखियो हो उन बेतुल पर आसमान जगो बेता उन खां भलिया सती आसमान ते बेतुल मामूर उन खां भलिया बेतुल खां त भलिया पर अर्शे अजीम खां बि भलिया मिट्टी ते मदीने वारो आरामिया उन मिट्टी जो एतिरो शान आहे मुझे महबूब जे पाक जिस्म जो छा शान अल्लाह ताजी सुभान अल्लाह कबूल करे नबी साईं जी सुन्नत ते अमल कयो अकीदे में कट्टर सुन्नी रहो अल्लाह ताला के खैरत दी अकीदे के खैर में मजबूत रहो दुनिया में कमकार सा मानो गैर मुसलमान सा मिले तो मुसलमान सराहन वारो जे बेअतबात दिली मोहब्बत न रख दिल जो दोस्त न बना कल्ब जो करंट उन सा न लगा समाने जा कम कारोबार व्यापार में हिंदुस्तान करे पियो वहा जुदा शे पर दिल के भी दिल थी चवे रुगी दिल भर जो दीदार कजे प्यार जो ही हकदार वाहिन सा प्यार कजे दिल थी चवे रुगी दिल भर जो दीदार कजे प्यार जो ही हकदार वाहिन सा प्यार कजे दुख सुख में ही सोनन सदरा नींदो प्यास नदाही गुनाहगारन के दीदो अहरी जान बता छो न जान नसार कजे प्यार जो ही हकदार वहन सा प्यार कजे दिल थी जवे रुगी दिल पर जो दिल थी जवे रुगी दिल पर जो दिल थी जवे मिठे मतनी जो दीदार कजे प्यार जो ही हकदार वहन सा प्यार कजे बुनियादी अकीदो इन कायनात की पैदा करने वालो अल्लाह आजा चो जोड़े जोड़ जहान जी बासुण अब्दुल लतीफ जोड़े जोड़ जहान जी पान कई परवार पंहिंजो शान ज़ाहिर कई अव्वल कंहिंखे वजूद ने हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुही सहाबन सथ में सहाबन में सुही तो दुश्मन हाथ रहे छा तो चवई फिटाई मोरा सोहे
सहाबन सथ में सहाबन में सूहे तो खुद परवाना मस्ताना दीवाना जान सारा सूहे सहाबन सथ में बज मस्जिद मणियादार चार चना चौधार वाहे गाता हबीब सी सिंधी अदबी बोर्ड में कम था कर या इदारन चौथा ज़हन हलाई फिटाई जे शेरन के कटे सटे ड्राहे छाजे तहकीक आसानी अरे तहकीक तुझी किथा जी तो फिटाई दौर में हुई तो फिटाई था मुलाकात कई तो फिटाई के ज़बान में हो ॿुधो जेको कोई वठाए लियो अदीब न बाबा अदीब मां चाहतो लिखण पढ़ण जो अदीब है पर खुदा करे तो मोहम्मद घोट के लाभ अदीब थी आका जो अदब करी सहाबा जो अदब करी मोमिन जे मार जो अदब करी नबी जे सहर ने ज्ञान जो अदब करी आका जे गुलाम जो गुलाम सुभान अल्लाह जे तमाम बेटा साहब जी बोली तो सुभान अल्लाह गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम सब्र जी शमशीर सा कर कीने के कतलाम तनागा तो जो नाम लिख जे लाहू दिन में अब सब सुन्नी हैं तुम सुन्नी आई पर सुस्त सुन्नी बाबा ना फकीर मानो पिन्नी तो है फकीर मानो कितना फकीर आई तो के फकीरी वधी के खाजा अजमेरी मार्च करे रही रहे हा छो 90 लख काफरन के कलमू पढ़ाई जन कलमू पढ़ो वही नमाज भी सिखा होंदा रोजा भी सिखा होंदा कुरान भी पढ़ा होंदा जिक्र भी कमायो होंदो मोहब्बत जा मैदान मल्हाया होंदो तू छाजी फकीरिया फकीरी तरह जो तुझा कई हथ शरीयती मुतहरा में हुजन कुरान करीम में हुजन नबवी सुन्नत में हुजन आका जे ताबेदारी में हुजन तॾहिं तू फकीर आहीं भली तो जत भली तो बेअकुल मनीन पर कुरान को नथो तुझी तस्दीक करे हबीब जी हदीस तुझी तस्दीक नथी करे रब्बानी उलमा तुझी तस्दीक नथा माफ कजो बेअदबी तकरीर करण वारो खुदा जो नालो अथव जेको ना अहल माण्हू आहे उनखे पढ़ायो ना अहल माण्हू जी तारीफ़ न कयो बेनिवाज़ी औरत बाज़ न शाही असां मोगन के 200 दे 500 दे 1000 दे तो फुंडायूं न ए 500 असां असाब होंदा क़यामत जे ॾाढे पकड़ थींदी पुछा थींदी त मुंहिंजे दीन के छॾे दुनिया जो गुजारी बनी फिरिया पसी थी वाह सोना फिरिया पसी थी खरन खीर न चखियो दुनिया कारण दीन विजारी विला थिया नौजवानो तंजीम जेका मौलाना साहब जने बुधाई उनमें पाण के शामिल कयो पंहिंजे दोस्तन के छिके जो वड्डा जेके असे पंहिंजे पुटन के तलकीन कयो या तंजीम तहाजी रुबीदा दूसरे ताईं रुगी सिंध ताईं बाहर वञी सघे थी ताईं पानी लेवल ते कम करे सघे थी असांजा मुर्शिद क़िबला सोना सी रहमतुल्लाह अलैह शेर परंदा बांध कमर क्यों डरता है फिर देखे खुदा क्या करता है वाह कितनी अजीब समझानी उठ बांध कमर क्यों डरता है
उठ बांध कमर, क्यों डरता है, फिर देख खुदा क्या करता है। अल्लाह तुझी मदद कंदो, अल्लाह तुझो तावन कंदो, तो ते करम कंदो। तमाम मौलवी साहब जन जी तकरीर में अंदाज़ो लगायो। अल्लाह ताला खेने को जज्बो ॾिनो आहे, हिकिड़ो दर्द ॾिनो आहे, हिकिड़ो फ़िक्र ॾिनो आहे, हिकिड़ी सोच ॾिनी आहे। इहे मोहब्बत ऐं प्यार सां माण्हुनि खे पंहिंजो बनायो, उन्हनि जी रूहानी तरबियत कयो, उन्हनि खे दीनी अक़ाइद जी तहलीम ॾियो, उन्हनि खे अल्लाह जे महबूब जे इश्क जो अहिड़ो प्यारो प्यारो जो मौज में रहनि, मौज में रहनि, मौज में। ए इश्क नबी मेरे दिल में भी तो आ जाना। साझा चो ए इश्क नबी मेरे दिल में भी तो आ जाना। मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना। जरा मथा रात पे शबी बरात 15 शबान वो छा कजो, मेणबत्तियूं ॿारजो, झंडड़ियूं खणजो। ईद बरात मशाअल्ला काफिल दा मुकाना। अरे उन्हें जो मौका तू तो पंहिंजो मेरो पवई। ये रात बदन बारण जी न, शमन बारण जी न, या अल्लाह जी इबादत जी रात, अल्लाह जी जिक्र जी रात, अल्लाह जे कुरान जी तिलावत जी रात। मर्द औरतूं रात में वरी ॿिया ईंदई दिलबर बाबा 70 मठा है जा। अरे मना खुदा पेट भरई हिकिड़ो न 70 ताम वो गरीब वधे चंदो कंदो इहो कूड़ 70 ताम ठाहत रोज़ी वधई न। जेकी रब ॾियई सादी मानी सादी भाॼी खाई वो बीही वञ अल्लाह जी इबादत। रोई रब खां गुज़रियल साल जी माफ़ी वठी, ईंदड़ साल लाइ। छो त इन रात में ईंदड़ साल जी तकदीर लोह महफूज़ मां मुंतकिल करे अल्लाह ताला मलाइकनि जे हवाले कंदो आहे। उहे अल्लाह जा मलाइक तुंहिंजे लाइ ईंदड़ साल जूं भलायूं लिखनि, चङा कम लिखनि, रोज़ी खुशहाली रखनि, बरकत वारी लिखनि। तूं इन रात पंहिंजे ईंदड़ साल जी भलाई घुर, गुज़रियल साल जे कहिड़नि ख़ताउनि जी माफ़ी। रात अल्लाह फरमातो फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम, इनमें हर अम्र विरहाए किस्मत तक़सीम थी वेंदी आहे। इन रात खे न सम्झ, अॼाई रात न सम्झ। नबी सोना फरमाइनि था त इन रात में मुंहिंजी उम्मत जा एतिरा गुनाह माफ़ था थियनि जेतिरियूं अरब कबीले में बनी कल्ब नाले कबीलो हो, जन वटि वध में वध बकरियूं रिढूं हुंदियूं हो। फरमायो जेतिरा इन्हनि जे बकरियुनि ऐं रिढनि जा वार आहिनि, इन्हनि खां वधीक मुंहिंजे उम्मत जे गुनाहगारनि जी माफ़ी। पहिरें आसमान तां ऐलान थींदो आहे को बीमार शफा घुरे तजास, आहे को कर्ज़ी रिस्क घुरे तजास, आहे को मिस्कीन रोज़ी घुरे त वधाया। सुभान अल्लाह। वरी खायो सॼो परायूं हिके पुट थिक वो पेट जो घर हो त किथां रही सघे, किथां इबादत करे सघंदी। मुनासिब खा मुनासिब पी ऐं रात अल्लाह जी इबादत में ऐं क़ुरान करीम जी तिलावत में ऐं अल्लाह जे ज़िक्र में महवर पाण खे, पंहिंजी बच्चन खे, पंहिंजी न्याणियुनि खे, माइरनि भेनरुनि खे अर्ज़ु कर त हीअ रात वरी केरु जहिड़ा मिले या न मिले, अचो त गॾिजी
पंहिंजे रब खे राज़ी। मुंहिंजा प्यारा पीउ अल्लाह ताला नवां जो अचण वेहण क़बूल करे। सुहिणे इमाम हुसैन जी यादि में विलादत तय्यबा जे बारे में मौली साहब जी महफ़िल रखण मंज़ूर फरमाए। बीमार आहियां 2 ॾींहंनि खां, तबियत में तमामु घणी तकलीफ़, हींअर वेठो आहे त जान दर्द सां भरी पई आहे, पर मौली साहब अब्दुल वहीद में अल्लाह ताला वॾियूं खूबियूं रखियूं आहिनि। ख़ासि करे मूं ग़रीब खे त ॾाढो दीनी तोहफ़नि सां नवाज़ींदो आहे। सुठा सुठा किताब मुंहिंजे लाइ जेके पंहिंजे लाइ वठंदो आहे से मुंहिंजे लाइ वठी मूंखे वरी मुफ़्त में ॾींदो आहे। मां बि किताब पढ़ी दुआ कंदो आहियां अल्लाह ताला तोखे रिज़्क़ में, बचन में, घर में, सिर में, सिहत में वधाए, जमायत में वधाए। संदसि जेके मुआविन आहिनि, तंज़ीमूं आहिनि, अल्लाह उन्हनि खे कामयाब करे। असां तव्हां ते ॿई जहान भला बनाए, पंहिंजो करम फरमाए। ईंदड़ रात जेका शबे बरात आहे इनखे मुंहिंजा मिठड़ा विञाए जो न, वरी मिले न मिले, जहिड़ा हुजूं या न हुजूं। इन में नौजवानो ख़ासि करे अमा तवज्जो रखिजो, हिकु जहिड़नि खे छिके अचिजो। हलो धरी अल्लाह जी इबादत, अक़ीदे में पक्का सुन्नी थी रहो। गैर सुन्नी कई इतराज़ कंदा, उन्हनि जा जवाब उलमा खां मिलंदा, उन्हनि खे जवाब ॾेई सघो था, पुछी ॿुधाए सघो था। न मञे त ख़ुशि रहे, मंजरानी ज़िम्मी असां त ज़िम्मेदारी असां ते कान्हे। असांजो कमु आहे जवाब ॾियणु। मञींदो त ठीकु आहे, न मञींदो त ख़ुदा वटि फ़ैसिलो क़यामत ते ॾियारे थींदो। सभई फ़ैसिला मां ऐं तूं कोन कंदासीं, अल्लाह फ़ैसिला कंदो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि आबाद रखे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।